कि 6 को भी अगर बिजली की कैफियत यही हुई तो लोग कहेंगे देखो जी नवाज शरीफ आया है, बिजली फिर भी नहीं आ रही। हालांकि एक एटमी कुव्वत का मालिक मुल्क आज बिजली से महरूम है। भाई 24 घंटों में चलो जी 1 घंटे महरूम हो गया, 2 हो गया, 4 घंटे महरूम हो गया, 20-20 घंटे महरूम है बिजली से। और फिर लोग जो है वो अपने बिलखते हुए बच्चों को कहाँ लेकर जाए। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ मुल्क अंदर वधंदड़ लोड शेडिंग ते सख्त कावड़ जो इज़हार कंदे पानी ऐं बिजली वारी वज़ारत जी कारकर्दगी ते गणती जो इज़हार कयो आहे ऐं लाॻापियल अमलदारनि खे चङी छंड पिणु पटी आहे। गुज़िरियल ॾियारे तवानाई बाबति इजलास जी सदारत कंदे वज़ीर आज़म चयो त मौसम जी शिदत ऐं डेमुनि अंदरि पाणी जी खोट खे नज़र में रखंदे अॻुवाट छो कोन लोड शेडिंग खे मुंहुं ॾियण लाइ उपाउ वरिता विया। वज़ीर आज़म सख़्तु कावड़ कंदे चयो त सार्फ़िन खे तकिड़े रिलीफ पहुचाइण जूं कोशिशूं कयूं वञनि। ॿिए तरफ़ सिंध ऐं पंजाब जे ॾाखिणे इलाइक़नि में लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे ऐं केतिरनि ई शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे वफ़ाक़ी हुकूमत ते छिती तनक़ीद कई वई आहे, जॾहिं त सिंध जे राजधानी कराची में पिणु लोड शेडिंग जो आज़ार ॾींहों ॾींहुं जीअं गर्मियूं वधनि थियूं तीअं वधंदो नज़र अचे थो। पर जेसीं ताईं कमेटी जे इजलास में वज़ीर आज़म जे पाणी ऐं बिजली जी वज़ारत जी कारकर्दगी ते ॻणती ज़ाहिर करण ऐं मौसम जी शिदत ऐं डेमुनि में पाणी जी खोट खे नज़र में रखी तकिड़ा उपाउ न वठण ते कावड़ जो इज़हार करण जो तालुक़ु आहे त पाण ई वज़ीर आज़म पाणी ऐं बिजली जी वज़ारत खे संदसि कारकर्दगी जो अछो चिठो ॾेखारे छॾियो आहे। बाक़ी मुल्क अंदरि लोड शेडिंग जो ख़तमु न थियण ऐं मौजूदा हुकूमत जे 4 सालनि में वॾियुनि दावाउनि बावजूदु लोड शेडिंग ख़तमु या घटि न थियण या बिजली जो शॉर्टफॉल वधी वञणु न रुॻो ॻणती जो अमल आहे पर बिजली जे प्रोजेक्टनि ते उन्हनि 4 सालनि दौरान अरबे रुपया ख़र्च करण बावजूदु सूरत हाल जीअं जो तीअं रहणु ज़हन में अनेक सुवाल उभारे थो। हिते इहो सुवाल पैदा थिए थो त 2013 खां 2017 ताईं वफ़ाक़ी हुकूमत जे दौर में बिजली जो शॉर्टफॉल 5000 खां 7000 जी हद पार करे वञणु छा थो ज़ाहिर करे। माना हिननि गुज़री वियल 4 सालनि दौरान बजाए शॉर्टफॉल करण जे जेकॾहिं वधी वञे थो त वज़ारत जा अमलदार ऐं ख़ुदि वफ़ाक़ी ऐं ममलकती वज़ीर जी कारकर्दगी पिणु सवालिया निशान बणिजी वञे थी। मीडिया ते अची वॾियूं दावाऊं करण ऐं आसमान मां तारा लाहे ॾियण वारे लालीपाप जो ॼणु ड्राप सीन थी वियो आहे। अवाम उहो ई ज़ुल्म जी चकी में पिसजी रहियो आहे। 6 महीने में बिजली की लोड शेडिंग का खात्मा हो जाए, बिजली के अंधेरे न खत्म किए तो मेरा नाम नवाज शरीफ नहीं है। मौजूदा हुक्मरान ऐं पाणी ऐं बिजली वज़ारत जा वागधणी हेलीकॉप्टरनि ते चढ़ी एयर कंडीशन कमरनि में वेही रुगो सखणा ऐलान करे ख़बर नाहे कहिड़ो इनक़लाब आणणु चाहिनि था। जेसीं ताईं पाणी ऐं बिजली जे वज़ीरनि ऐं खाते जे अमलदारनि जी कारकर्दगी जो सुवालु आहे त उन्हनि खे ख़ुदि वज़ीर आज़म ई पंहिंजी कारकर्दगी जो आईनो ॾेखारे छॾियो आहे। तंहिं करे हाणे वज़ीर आज़म खे ख़ुदि निगरानी करे मुल्क जी मईशत खे दाव ते लॻाईंदड़ ऐं अवाम जो सुख ऐं सकून फिटाईंदड़ अंसरनि जो ख़ात्मो आणण लाइ कोशिशूं वठणियूं पवंदियूं ऐं खाइनि नाअहली बाबति बि पुछाणो करिणो पवंदो त साॻिए वक़्तु संदन एहतिसाब बि करिणो पवंदो। वज़ीर आज़म खे लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ सजीदा क़दम बि खणणा पवंदा। ॿी सूरत में गर्मी जो सतायल अवाम किथे वापडा अमलदारनि ऐं वज़ीरनि जी रस्ता रोक करण ते न मजबूर थी वञे। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मामले खे संजीदा बुनियादनि ते हल करे अवाम खे फौरी रिलीफ फ़राहम कयो वञे त जीअं हिन गर्मियुनि में बिजली जी लोड शेडिंग विघे माण्हू मौत जे राकास खां खंभजण खां बची सघनि।